त माइटन कोन करे कुछ कयो, माइटन कुछ कोन कयो। एतिरा ॾींहं मूं इंतज़ारु कयो, महीनो 1.5 महीनो थिए पियो मूं इंतज़ारु कयो, माइटन कुछ कोन कयो। अॼु आउं अची थाणे ते आई, न्यास सां पीउ सॾु करायो, भाउ आयो, न्यास जो भाउ आयो, घर वेठो न्यास चयईं हा, चयईं भाउ हल तोखे बाबा सॾे पियो दुकान ते, राति जो 8 बजे। बसि हू निकिरी वियो, ॿिए ॾींहं ताईं घर कोन आई। पोइ बसि लाश मिलियो न, मूंखे चयईं अचां थो, बाबा दुकान ते सॾु करायो ऐं अचां थो, बसि कोन आयो। मूं उन्हनि खां पुछो, मुंहिंजो न्यास केॾांहुं वियो, 2 ॾींहंनि खां घुमाए केॾांहुं वियो, चयईं कंहिं दोस्त सां गॾु वियो आहे, अची वेंदो। मूंखे ईअं चयईं। मूं मुंहिंजी सहुरे खां पुछियो, घर कोन खणी आयो, पंहिंजे भाउ जे घर खणी विया, गुसल वग़ैरह उते कयईं। ॿिए ॾींहुं सुबुह जो ख़ाली खणी आया, मोह बि कंहिंखे कोन ॾेखारियो न। न मूंखे चयईं हुन आपघात कयो आहे, बसि मूंखे चयईं माना ब्लैकमेल करे वेठा हुआ, चयईं हुन पाण कयो आहे, चयो माना कुझु न करणु, माइटनि कुझु कोन कयो। मूंखे 4 माण्हुनि में शक आहे, ॿिया ना मालूम आहिनि। नाला अब्दुल वाहिद, मोहम्मद बि अब्दुल हकीम। माइटनि नालो रखियो हिन जो अरहान, पाण रखी साकिब जी। हाँ ख़ुशि जाम। का बि अहिड़ी का शिकायत असांखे न कॾहिं हुनजे वालिद साहब ॾिनी आहे, न उनखे का हुई अहिड़ी। ऐं हुन हींअर जेको सो दुकान हुन पंहिंजो विकियो हो, हिते के मार्केट में हो दुकान विकियो, हुनजा हुनखे 40 लख रुपया मिलिया हुआ। त हुन न्याज़ हुनखे चयो त बाबा हाणे इहो जेको सो मूंखे तूं दुकान तो विकिरो कयो आहे त मूंखे पंहिंजा कुझु पैसा ॾे त आउं दुकान को खोलियां, स्पेयर पार्ट जो या को दुकान खोलियां। त हुनजे पीउ हुनखे चयो त भई छाजा पैसा, तुंहिंजो आहे छा, तो पैसा वैसा आहिनि कोन। जी भई जेकॾहिं तूं मूंखे इहे पैसा नथो ॾी त पोइ मूंखे मुंहिंजो हिसो ॾे, पोइ जेको मुंहिंजो कुझु थिए थो उहो मूंखे मुंहिंजो हिसो ॾे। त उनजो बसि छाजा तुंहिंजा हिसा, तुंहिंजा हिसा विसा का शइ असां वटि कोन्हे, न को तोखे ॾींदासीं, न का तुंहिंजी शइ का असां वटि आहे, तूं इन शइ जो असांखे चओ ई न। इन तां उनजो थोरा इख़्तिलाफ़ थिया, छा हो वधीक त घर में हाणे अधी हुई, उनखां मूं पुछियो, पोइ मूंखे चई न हिननि जा कॾहिं बि का अहिड़ी शइ मूंखे नज़र न आई। बाक़ी इहो हलंदो पियो हो मीटिंगनि जो इन जो सिलसिलो, तंहिंखे तक़रीबन 2 महीननि खां मथे वेंदा हुआ वाहिद, हकीम, ॿिया हुनजा पुटु जेको रियाज़, इहे 3 माण्हू मथे वेंदा हुआ, वञी उन्हनि जी का मीटिंग हलंदी हुई, तंहिंखे 2 महीना थी विया हुआ। तव्हांजो हिन मंज़िल ताईं माना पोइ हुन छोकिरो सॾु करणु आयो आहे त तोखे वाहिद न रियाज़, न्याज़ जो भाउ आहे, उहो सॾु करणु आयो आहे। अधी खां पुछी त भाउ आहे घर, चई हा बाबा वेठो आहे, चई हुनखे मोकल, बाबा पियो सॾे। त हू उतां निकितो आहे, आयो दुकान ते, हुनजे वालिद साहब चयो त बाबा पाणखे केॾांहुं हलणो आहे ऐं तूं मूंसां गॾु हल। उहो हुन सां गॾु निकितो आहे मोटर साइकिल ते। उहो कुझु माण्हुनि ॿुधायो असांखे, जेका असां सरज़मीन ते कोन हुआसीं, पर कुझु दोस्तनि ॿुधायो त बाबा हितां वालिद साहब सां गॾु वियो आहे। हितां वञण खां पोइ बसि उहो इन जाइ ते वञी किथे हिनखे छॾी, जिते उहो वाहिद बि मौजूदु आहे, इन शइ में मौजूदु आहे, उते सरज़मीन ते मौजूदु आहे। ऐं हीअ बि उते हुनखे छॾे ऐं हीअ पोइ वापसि आयो आहे, छॾे हीअ आयो आहे। ऐं उनखां पोइ जेको सो हुनजी असां छोकिरी ॿुधायो मूंखे त बाबा मूं पुछा अछा करण जे लाइ हिननि खे चयो त उहो अञा ताईं न्याज़ कोन आयो, नंढड़ी न मानी खाईंदी न उनखां सवाइ हीअ सुम्हंदी। हाणे उनजी पुछा करियो, उहो इंतज़ार में वेठी आहे नंढड़ी, हाणे उनजी पुछा करियो किथे आहे। चई मूं हुननि खे चयो त मूंखे चयूं त उहो इहे वियो हूंदो केॾांहुं, इहो ॿाहिरि दोस्तनि सां निकिरी वियो आहे, हेॾां निकिरी वियो आहे, हेॾां निकिरी वियो आहे, माना इहा ॻाल्हि इहा टाल मटेर वारी करे मूंसां बीह रहिया। ऐं उन खां फ़ोन नंबर जो मूं चयो त हुननि जो फ़ोन कयो त हुनजो फ़ोन करण लाइ बि तयारु न थिया, माना मूंखे का बि अहिड़ी शइ न ॿुधायूं। वरी सुबुह थियो आहे, सुबुह ताईं बि मूंखे कुझु कोन ॿुधायूं। सुबुह जो वरी मूं चयो त भई हीउ अञा न्याज़ कोन आयो आहे, मूंखे कुझु ॿुधायो केॾांहुं वियो आहे, राति बि कोन आयो आहे ऐं मूंखां पुछियो बि कॾहिं कोन। मूं वरी चयो आहे त मूंखे इहा ई शइ चयूं त हू केॾांहुं दोस्तनि सां गॾु वियो हलियो हूंदो, हुनजो फ़ोन नंबर बंदि आहिनि, हीअ आहिनि, हू आहिनि। तव्हांजो वञी सिजु लथो आहे, सिजु लथे महिल लाश तक़रीबन 4 बजे 4:30 बजे पुलिस खे हथ आयो आहे, असांखे कंहिंखे ख़बर न आहे। 7:30 जो टाइम थियो आहे, उन टाइम ते असांखे
फ़ोनूं अची वियूं, मैसेज अची विया, हर शइ मोबाइल ते अची वई। त असां हुतां ॻोठा निकितासीं, आयासीं इंडस ते ॾिसो थी त हुनजो लाश हो। इहा हर शइ असां बि बाक़ाइदी माना इन शइ ते सभिनि ज़ोर लाथोसीं। पीउ खे चयोसीं, चाचे खे चयोसीं त बाबा इनजो पोस्टमार्टम करायो त हर शइ जी ख़बर पए। ऐं हीउ जेको हेतिरी आवाम बीठी आहे ॿाहिरि, माण्हू तक़रीबन 2-3 हज़ार बीठा आहिनि, उन्हनि खे बि तव्हां मुतमिन कयो ऐं असांखे बि मुतमिन कयो ऐं तव्हां पाण बि थियो। पर उन्हनि माण्हुनि चयो जेकॾहिं हिन खे कुझु थिए थो या हिन जो पोस्टमार्टम थिए थो त उनजे वारिद साहिबु चयो त पोइ इन खां पोइ मूंखे बि वॾे हिन सां गॾु ख़तमु करियो। ऐं पंहिंजो लाश भले मुंहिंजो बि वञे, आउं मरणु चाहियां थो। हिते DSP ज़ोर लाथा, SHO ज़ोर लाथा, हर माण्हू ज़ोर लाथा, यार दोस्त संगत साथ सभिनि चयो। पर हुननि माण्हुनि इहो पंहिंजो ज़िद न छॾियो। 2 माण्हू हुन ते जीअं ॻाल्हि ते बीठा थी, बसि कंहिंखे बि तशदुद थियल हो, हुनखे धकु लॻल हुआ, हुनजो रतु हलियो पिए ऐं हुन सां बेदर्दी सां हुनखे बेल्ट ॿधल हो, जंहिंजा ॻंढ हीउ अॻियां ॾिनल हुआ। ऐं असां हुननि खे चयूं पिया त बाबा हीउ मर्डर थियल आहे बाक़ाइदे, ऐं हीउ को आपघात जी हिन में का निशानी कोन्हे।